असांजे सिंध जा शाइर हर साल डिसंबर ऐं जनवरी जो ॼण त विर्द कंदा आहिनि। के त असल रोईंदा आहिनि, हायड़े डिसंबर हायड़े जनवरी, अलाए छा थियो अथनि जो वतन थारां बाट कंदा। अट ख़ाली बि रड़े, भरियो बि रड़े। सच त डिसंबर ऐं जनवरी बि सिंधी शाइरनि मां फासी विया आहिनि, पर जे असांजा सिंधी शाइर गॾिजी करे थी पवनि त सिंध खां हूंद हिकु बि हक़ न खसिजे। पर अफ़सोस जो शाइर इलेक्शन, मुहूर्ती तकरीब, मच मुशाइरे ऐं अदबी मेलनि खां सवाइ ॿाहिरि निकिरनि ई नथा। अफ़सोस सिंध जा शाइर।